रिपोर्ट गुलज़ार अमन चांडियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ज़िले कंबर शदाद कोट में मॉनसून जे बरसातुनि जी सूरत हाल जी निगरानी करण लाइ मुक़ररु कयल फोकल पर्सन सिंध जे वापार ऐं सनअत वारे सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्लाह धारे जो चयो आहे त सिंध हुकूमत पारां सॼे सूबे में रेन एमरजेंसी लागू कई वई आहे। मॉनसून जे बरसातुनि दौरान शहरी ऐं ॿारहड़ी वारनि इलाइक़नि मां बरसाती पाणी जो फौरी निकाल कयो वञे। अवाम पाण खे अकेलो न सम्झे। सिंध हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण लाइ मौसर क़दम खणी रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन DC ऑफिस कंबर में मॉनसून जी बरसातुनि खां पोइ सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ कोठायल इजलास जी सदारत कंदे कयो, जंहिंमें डिप्टी कमिश्नर कंबर शदादकोट सजाद हैदर कादरी, SSP कंबर शदादकोट मोहम्मद कलीम मलिक, चेयरमैन ज़िला काउंसिल कंबर शदादकोट हाजी कमरदीन गोपांग, म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन सरदार रेहान खान चांडियो ऐं ज़िले जे समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि तालीम, सिहत, आबपाची, म्यूनिसिपल पब्लिक हेल्थ, इंजीनियरिंग, ज़राअत, रोड्स, एजुकेशन वर्क्स खाते ऐं लाॻापियल इदारनि जे अमलदारनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर वापार ऐं सनअत ॼाम इकरामुल्लाह धारे जो चयो त मॉनसून जी बरसातुनि खे नज़र में रखंदे सॼी सिंध में एमरजेंसी लागू कई वई आहे। बरसातुनि दौरान कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ रेस्क्यू 1122 ऐं ज़िले जे ॿियनि मुख़्तलिफ़ इदारनि जा रेस्क्यू अमलदार 24 कलाक अलर्ट हूंदा। उन वधीक चयो त मींहं जो पाणी खे नेकाली ॾियण लाइ जेका बि मशीनरी हंगामी बुनियादनि ते ज़रूरत आहे त उन जी लिस्ट ॾिनी वञे त जीअं ज़िले जे अवाम खे का ॾुखियाई दरपेश न अचे। हुन चयो त बरसाती पाणी जे नेकाल सां गॾु मच्छरमार मुहिम पिणु शुरू कई वञे त जीअं मच्छरनि जे नसुल खे रोके सघिजे। हुन चयो त सिंध हुकूमत खे ॾुखे वक़्त में अवाम खे घुर्बल सहूलियतूं फ़राहम करण ऐं संदन बुनियादी मसइला हल करण जी कोशिशूं करे रही आहे। सूबाई वज़ीर कंबर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे बरसाती पाणी जी नेकाली जो जाइज़ो पिणु वरितो।